मालाखंड में फ़ौज जूं ज़िम्मेवारियूं सूबाई हुकूमत हवाले करण जो फ़ैसिलो। ख़ैबर पख्तूनख्वा में अमन जी मजमूई सूरतहाल ते थियल आला सतही इजलास में मालाखंड डिवीज़न में अमन बाबत फ़ौज के ॾिनल ज़िम्मेवारियूं पुलिस, CTD ऐं सूबाई कानून लागू कंदड़ इदारनि हवाले करण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में वॾे वज़ीर सोहेल आफरीदी, वफ़ाक़ी गरू वज़ीर मोहसिन नक़वी, वफ़ाक़ी हुकूमत जा नुमाइंदा ऐं सीनियर ऐं अस्करी क़यादत जी शिरकत। इत्तलात वारे सलाहकार शफ़ी जान ॿुधायो त मुतासिर इलाइक़नि में अमन बेहतर थी रही ख़िदमतूं सिविल इंतज़ामिया हवाले कई वेंदियूं। मालाखंड में इख्तियार पुलिस, CTD ऐं सूबाई कानून लागू कंदड़ इदारनि खे ॾिना पिया वञनि। जिते दहशतगर्दी ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहिनि, उते हालतूं बेहतर थियण खां पोइ इख्तियार पुलिस हवाले कया वेंदा। सियासी लागापन के मुआशी सहकार में तब्दील करण अहमियत रखे तो। पाकिस्तान ऐं कुवैत विच में ॾहाकनि ते बदल भाइराणा लागापा आहिनि। ॿिन्ही मुल्क जे लागापन के सीड़पकारी, वापार ऐं मुआशी सहकार में तब्दील करणो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो तक़रीब के ख़िताब संदसि चवण त इक़्तिसादी भाईवारी लाइ कुवैती क़यादत सां गॾिजी अॻिते वधण लाइ पुरज़माहियूं, तरक़ी ऐं ख़ुशहाली जे गॾियल हदफ़नि खे अमली शक्ल ॾियण लाइ पुरज़माहियूं। सिंध हाई कोर्ट जो जस्टिस आगा फैसल गुल प्लाज़ा थाने जी इंक्वायरी कमीशन जो सरबराह मुक़रर सूबाई घरू खाते गज़ट नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिब कमीशन पंहिंजी जांच रिपोर्ट 8 हफ़्तनि अंदरि जमा कराईंदी। इंक्वायरी कमीशन गुल प्लाज़ा जी अदावत जी मंज़ूरी, लीज़ जी कानूनी हैसियत, इमारत जे मंसूबे जी भञकड़ी ऐं हंगामी तौर ॿाहिरि निकिरण में रंडकुनि जो तफ़सीली जाइज़ो वठंदी। इंक्वायरी कमीशन बाहि विसाइण जे इंतज़ामनि ऐं फायर सेफ्टी ऑडिट में इम्कानी कोताहियुनि जो तयन कंदी। सिंध जे घरू वज़ीर हिदायत कई आहे त ग़फ़लत जे ज़मरे में ईंदड़ सरकारी अमलदारनि ऐं इमारत जी इंतज़ामिया ख़िलाफ़ वाज़े तौर ते ज़िम्मेवारी लागू कई वञे। इबादतगाहूं उन्हनि माण्हुनि खां महफ़ूज़ नाहिनि जेकी पाण खे मुसलमान सॾाइनि था। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त ही कहिड़ा माण्हू आहिनि, केरु उन्हनि खे मुसलमान चवे थो। असांजी फ़ौज ऐं पुलिस उन्हनि दहशतगर्दनि ख़िलाफ़ बहादुरी सां विड़ी रही आहे। अमरीका में दहशतगर्दी थींदी आहे जॾहिं कंहिं यूनिवर्सिटी या मार्केट में अहिड़ा वाक़िया थी रहिया आहिनि। ही हिकु फितरी अमल आहे, उन में का ब्रीच थी वञे थी। असांखे सिक्योरिटी वधीक सख़्तु करण जी ज़रूरत आहे। जॾहिं सिक्योरिटी सख़्तु कई वञे थी त उन सां अवाम जी ॾुखियाईनि में इज़ाफ़ो थींदो आहे। रोडनि ते डिघियूं कतारूं लॻी वञनि थियूं। सुप्रीम कोर्ट के हुक्म ते बैरिस्टर सलमान सफदर जी PTI बानी से मुलाकात। अडियाला जेल में थियल मुलाकात 3 कलाकनि ताईं जारी रही। मुलाकात बाद मीडिया से मुख्तसर ॻाल्हि ॿोल कंदे सलमान सफदर चयो त अदालती हुकुम मुताबिक बानी ताईं मुकम्मल रसाई ॾिनी वई। PTI बानी जी सेहत बिल्कुल ठीक है। सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट दाख़िल कराइण खां अॻु कुछ भी चवण मुनासिब नाहे। सुप्रीम कोर्ट सलमान सफदर के फ्रेंड ऑफ दी कोर्ट मुक़रर कंदे बानी जी जेल में हालत बाबत रिपोर्ट जमा कराइण जी हिदायत कई हुई। इस्लामाबाद की अदालत KP जे वॾे वज़ीर सोहेल आफरीदी के गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। रियासती इदारनि ते गुमराह कंदड़ इल्ज़ाम लॻाइण ऐं सदन साख के नुक़सान पहुचाइण वारे केस में गैर हाज़िरी ते अदालत सोहेल आफरीदी जे ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया। अदालत केस जे वधीक ॿुधणी 21 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। असांजो मक़सद रुगो बांग्लादेश के इज्जत ॾियारण हो। बांग्लादेश का सवाइ असां का ॿियो शर्त न रखियो हो। पेशावर में मीडिया सां ॻाल्हाईंदे PCB चेयरमैन मोहसिन नक़वी चयो आहे त असांजो मक़सद बांग्लादेश सां थींदड़ नाइंसाफ़ी खे उजागर करणु हो। असांजो को बि ज़ाती मक़सद न हो। ही क़दम बांग्लादेश लाइ खयो वियो हो ऐं बांग्लादेश जा जेकी बि मुतालबा हुआ उहे मञा विया आहिनि।
ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025 जारी करे छॾियो। 2024 जी भेट में पाकिस्तान जो मजमूई स्कोर एक दर्जो बहितरी सां 28 ताईं पहुची वियो। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी ताज़ी रिपोर्ट मूजिब पाकिस्तान एक दर्जो बहितरी सां 136 पोजीशन हासिल कई। 2025 में पाकिस्तान जी मजमूई स्कोर में इजाफे जो लाड़ो बरक़रार रहियो। गुज़िरियल 4 वरनि जी गुड गवर्नेंस ऐं लाॻीतो इदारती सुधारनि में वाज़े बहितरी नज़र आई। सिंध काबीना लाड़काने में 4 अरब 30 करोड़ रुपए की लागत से जदीद फ्रूट और सब्जी मंडी कायम करण की मंजूरी ॾेई छॾी। इंडस डेल्टा की माहौलियाती तहफ़ुज़ ऐं सामूंडी मेलनि में इजाफे जो फ़ैसिलो। बोर्ड ऑफ रेवेन्यू में सिंध IT बोर्ड विच में ई स्टेबिंग हलाइण लाइ 5 साल जो मुआहिदे की मंजूरी। काबीना सिंध IT बोर्ड के माहवार 70 लाख रुपया सर्विस चार्जिस अदा करण की पिण मंजूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ काबीना समुंड पार पाकिस्तानी लाइ प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन के सवलो बढ़ाइण ख़ातिर सिंध रजिस्ट्रेशन एक्ट 1908 में तरमीम की मंजूरी ॾिनी। इंफ्रास्ट्रक्चर CS की पुरानी तकरार की हल लाइ अहम अखबारी ट्रैक्स कानून ते अमल कंदड़ इदारनि लाइ CS जी शरह घटाए 0.8 सैकड़ो करण की तजवीज़। EFS तहत ॿीहर बरामद थींदड़ सामान ते सीस में मुकम्मल छूट ॾियण जो फ़ैसिलो। तजवीज़ मंजूर करे सिंध असेंबली ना उमारी वई। सिंध काबीना इंडस डेल्टा की वधीक 4 लाख एकड़ का वधीक एराज़ी के महफूज़ ॿेला करार ॾियण की मंजूरी ॾेई छॾी। नाई इंटरनेशनल पाकिस्तान आर्मी टीम स्पिरिट मुकाबलन की खारिया में पुजानी। ISPR मूजिब पुजानी वाली तकरीब जो खास मेहमान फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर हो। टीम स्पिरिट मुकाबला 60 कलाकनि जे गश्त ते बदल अस्करी मश्क हुई। मश्क जो मकसद पेशेवरानी फौजी महारतुनि में असराइतो इजाफो करणु आहे। मश्क में बेहतरीन अस्करी तरीक़ेकार सां सिखण जा मौक़ा फराहम कया विया। ISPR जो चवणु आहे त पंजाब जी नेम जाबरू इलाइक़नि में मश्क कई वई। इलाक़ाई हक़ीक़त पसंदानी ऐं चैलेंजिंग अमली माहौल फराहम कयो। पुजानी वाली तकरीब के खिताब में आर्मी चीफ समूरीन टीमुनि के भेटा पेश कई। सिंध के सरकारी गर्ल्स कॉलेजन में फोटोग्राफी ते पाबंदी लागू। कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट सरकारी गर्ल्स कॉलेजन में फोटोग्राफी ते पाबंदी लगाइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। डायरेक्टर कॉलेजिस जो चवणु आहे त सोशल मीडिया ते छोकिरियुनि ऐं औरत उस्तादनि जी तस्वीरुनि जो ग़लति इस्तेमालु कयो वियो, जंहिं जूं कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट के बाक़ाइदे शिकायतूं मिली रहियूं आहिनि। पाबंदी की भञकड़ी कंदड़ प्रिंसिपल ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अफगान तालिबान रिजीम में बुनियादी इंसानी हक़नि जो कत्लेआम गॾियल क़ौमनि रिपोर्ट जारी करे छॾी। बुनियादी इंसानी हक़नि जी बदतरीन लताड़ ऐं दहशतगर्दनि जी सरपरस्ती अफगान तालिबान रिजीम जो ट्रेड मार्क बणिजी चुको। UN जे अफगानिस्तान इमदादी मिशन यूनामा जी ताज़ी रिपोर्ट अफगान अवाम जी हक़नि जी लताड़ ऐं रियासती जबर तां परतो खणी छॾियो। अफगान तालिबान रिजीम में सहाफ़त ते पाबंदियूं शिदत इख्तियार करे वयूं। रिपोर्ट मूजिब तालिबान रिजीम जी आम माफ़ी जी दावनि बावजूद अॻूणा हुकूमती एहलकार आई सिक्योरिटी फोर्सिस निशाने ते आहिनि। तालिबान रिजीम पारां औरतुनि ते पाबंदियूं वधीक सख़्त तालीम रोज़गार ऐं सफ़र ते पाबंदियूं बरक़रार आहिनि। मेहड़ में ॾोहारी नथा शहीद थियल 3 पुलिस एहलकारनि जी जनाज़े नमाज़ अदा। जनाज़े नमाज़ में DIG हैदराबाद तारिक रज़ाक धारी जो SSP दादू रिटायर्ड कैप्टन सऊद अहमद बख्शी समेत पुलिस अमलदारनि ऐं शहरीन शिरकत कई। शहीद पुलिस एहलकारनि इरफान चांडियो हफ़ीज़ मैसर इमामुद्दीन खोसो के पुलिस पारां सलामी ॾिनी वई। शहीद एहलकारनि जा जनाज़ा खॼण वक़्तु माहौल सोगवार थी वियो। बुलडी शाकरी में झंझाण सूमरो वेझो अगवा थियल नीगरी ज़ख़ीरा रिंद जे बाज़ियाबी लाइ शटर बंद हड़ताल। शहरीन ऐं वापारियुनि जो कारोबार बंद करे एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त 9 वरे जी ज़ख़ीरा रिंद मदरसे मां अगवा कयो वियो आहे। अगवा वाक़े में मुलविस मौलवी अब्दुल सलाम सूमरो ऐं संदसि सहूलियतकारनि खे गिरफ़्तार करे न्याणी खे बाज़ियाब करायो वञे। हैदराबाद के हाली रोड थाने की हद में 15 ॾींहं अॻु हमले में ज़ख़्मी थियल नीगरी फोर्थ वारसन जो लाश रखी धरणो। वहीद कानूनी के रहवासी नीगर सैफ अली जी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब आॾो लाश रखी एहतिजाज कयो। एहतिजाज में औरतुनि जी वॾे अंग में शिरकत, जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो।
लाल शहबाज कलंदर जो 774 सालियानो टिनि ॾींहनि वारो उर्स पुॼाणी ते पहुतो। लखें ज़ाइरीन पंहिंजी मागनि लाइ रवाना। पुॼाणी तक़रीब में मौसीक़ी जी महफ़िल मुनक़िद। सिंध जे नालेवारनि रागिर कलंदरी सूफ़ी गीत ॻाए सिज उभारे छॾियो। मंज़ूर सखीरानी, शमन अली मीरानी, हुमेरा छन्ना, सनम मारवी, रजब फ़कीर, दीवा सहर समेत ॿियनि फ़न जो मुज़ाहिरो करे महफ़िल खे झुमाए छॾियो। फ़नकारा दीवा सहर, हारमोनियम उस्ताद ग़ुलाम रसूल, ढोलक नवाज़ मोहम्मद ख़ान, शहबाज एवार्ड सां नवाज़ियो वियो। ICC T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान जो अमरीका के 191 रन जो हदफ़। क़ौमी टीम मुक़रर ओवरनि में 9 विकेटनि जे नुक़सान ते 190 रन ठाहियूं। साहिबज़ादा फरहान जी शानदार इनिंग, 73 रन ठाहे अकबरो रहियो। बाबर आज़म 46 रन ठाहे आउट थियो। अमरीका जे हदफ़ जे जवाब में बैटिंग जारी।